ज़िले काउंसिल चेयरमैन सखर सैयद कुमेल हैदर शाह चयो आहे त ज़िले काउंसिल जी बहाली खां पोइ तमामु घणी बहितरी ईंदी। मां वाइदो कयां थो त ज़िले काउंसिल समेत ज़िले जे समूरनि यूसीस के दरपेश मसइला 4 महीननि अंदरि हल कया वेंदा। काउंसलरनि सां सलाह मशवरे सां खेनि रिलीफ फ्राहम कयो वेंदो ऐं गुज़िरियल बरसातुनि दौरान ज़िले में मशीनरी ऐं ॿियनि शयुनि जी खोट खे बि पूरो कयो वेंदो। अहिड़ो इज़हार हुन ज़िले काउंसिल सखर जे पहिरें तारुफ़ी इजलास खे ख़िताब ऐं बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इजलास में वाइस चेयरमैन अख्तर अली खान महर, ज़िले काउंसिल जो चीफ ऑफिसर सैयद अकबर अली शाह मासूमी, अॻूणो एडमिनिस्ट्रेटर एजाज़ अहमद पल ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सैयद कुमेल हैदर शाह वधीक चयो त बुनियादी सिहत यूनिटनि ऐं अस्पतालुनि खे बहितर बणायो वेंदो। रोहिणी ऐं सखर लाइ सेफ सिटी प्रोजेक्ट जल्द शुरू कयो वेंदो। सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ हाई रिज़ोल्यूशन कैमराऊं लॻायूं वेंदियूं। हुन चयो त ज़िले में अमन अमान जी सूरत-हाल खे बहितर बणाइण लाइ 10 पिकेट्स ठाहिया वेंदा। तारुफ़ी इजलास में करीम बख्शिश, शरफुद्दीन शंबाणी, ज़ाहिद हुसैन समेजो, एजाज़ अली टालपुर, शब्बाना खातून, हाफिज़ रफ़ीक अहमद सुमरो, अम्बरीन ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। जॾहिं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।